झोल मां ख़बर ईंदा हलो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला सांगड़ जे अॻवान अॻूणे यूसी चेयरमैन अमीर अली कीरियो के झोल पुलिस झोल शहर जे विच मां कार मां लाहे गिरफ़्तार करे खणी वई, जंहिं ते पीपी जी अॻवान कारकुननि तोड़े कीरिया बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग झोल थाणे अॻियां जमा झोल वाया हैदराबाद रोड ब्लाक एहतजाजी मुज़ाहिरो धरणो मुज़ाहिरे जी अॻवानी कंदड़ पीपी जे ज़िला अॻवान अली हसन कीरियो करम अली कीरियो अली गुल ऐं ॿियनि जो चवणु आहे त झोल पुलिस बेगुनाह अमीर अली कीरियो के गिरफ़्तार करे खंबे नामालूम हंधि मुंतकिल करे गुम करे छॾियो है। बार बार पुलिस जे बाला ऑफिसरनि सां मालूम करण लाइ राब्ता करे रहिया आहियूं, पर पुलिस गिरफ़्तारी बाबति कुझु बि ॿुधाइण लाइ तयार न आहे। अमीर अली खे फौरन ज़ाहिर कयो वञे। हिननि पीपल्स पार्टी जी आला क़यादत तोड़े सिंध सरकार खां नोटिस वठण जी अपील कई है, जॾहिं त पुलिस जो हिन वक़्त ताईं को बि मौक़िफ़ साम्हूं न आयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।